पैगंबर का पहिरियां पार बुध अरब जी तूं अखबार ॾिठ मनियाणी मूं मोचारी सोणी सूरत हुई सोबारी भाऊ वीचारी ममता आमारी कई हकीकत सबका आसारी दिल दिलासो दे दिलदार पैगंबर का पहिरियां अपार अरब जी बुध तूं अखबार मुंहिंजी घरवारी चयो था ये था छोकिरी पंहिंजी जाए लेकिन तूं दिलासो ॾे जिन खे ज़िंदा छॾीने या न छॾीने पोइ त केॾी नियाणी मूं निभाई हिकु ॾींहुं मूंखे गैरत आई थींदो मुंहिंजो केरु जमाई जीअरे पूरियां पंहिंजी जाई जाइलत जो ज़मानो हो चए थो त केतिरा ॾींहं त मूं हुनखे खारायो हिकिड़ो ॾींहुं मूंखे घेरी तावई त हिकिड़ो ॾींहुं मुंहिंजो बि केरु जमाई थींदो इन करे अॻियां हुनखे दफ़न करे छॾियां हिनखे चोरी दफ़न करे छॾियां के त ॾींहुं नियाणी मूं निभाई हिकिड़ी मूंखे गैरियत आई थींदो मुंहिंजो केरु जमाई जहिड़ी पूरियां पंहिंजी जाई जहिड़ा तव्हांजो अॻे आहे ऐं वहिंवार पैगंबर खां पहिरियां अपार ॿुध अरब जी तूं अखबार नियाणीअ खे ॾेई कपिड़े ऐं मॾ साण वठी वञी कोटे मूं कढा मिटी छॾे ते मूं तां अॾु पूरे में तंहिंजा पूरियां कढा कीम कोन वरियमि पोइ वीचार पैगंबर खां पहिरियां पार ॿुध अरब जी तूं अखबार ऐं अलाह जा नबीअ पौधा मूं हुनखे कोठे ऐं जंगल जे अंदरि वञी करे खॾ खोट मां जॾहिं कपिड़े मुंहिंजे ते मिटी पई थिए अरे का हुन छोकिरीअ मुंहिंजे कपिड़े तां मिटी लाथे ते लेकिन मुंहिंजी ता दिलि अहिड़ी सख़्त हुई जे हुनखे जीअरीअ खे खणी खॾ में पूरियम काइम माटे मूं हुनजा खॾ बंदि करे छॾिया ऐं हू त अंदरि मूंखे पोकारींदी मिठे आवाज़ में वई अलाह जे नबीअ जॾहिं ही वाको सो तॾहिं अखी मुंहिंजा लोड़क जारी थी विया ऐं रुॻो ॿुधी करे आवाज़ ॿुधी करे अलाह जो नबी तां रोअण लॻो ॿुधी तां मुरसल मज़कूर रुनू गणू ते नबी तनूर तक दिलि जो ई दस्तूर रोम न कंदो रब कबूर करे इन ॿिए ते बाजे प्यार पैगंबर खां पहिरियां अपार ॿुध अरब जी तूं अखबार अलाह जे नबीअ जो तां एॾी तो पथर दिलि खे कॾां ॾे रब तां रोम न करे जेको इंसान ॿिए ते रोम नथो करे अलाह पिणु ते रोम नथो करे पोइ अलाह जे नबीअ तां उहो सारो वाको थो हू जॾहिं सोए तॾहिं ॿिए हथां ॿिए चयो ॿिए असांजे पिण जो उहो वाको ॿुधाए त आया अलाह जा नबीअ असीं तां गुनाह जूं घटिजूं अॼु तो वटि खणी ईमान आणियूं था जाइलियत जे ज़माने में असां कमु कया आहे हाणे चओ असांजो रब असांखे भला माफ़ करींदो या न करींदो पर अलाह तां रही में करी वए जॾहिं इंसान पंहिंजे गुनाह जूं घटिजूं खणी अलाह जे ज़ात वटि अचे थो तॾहिं रब तां रही में करी हुनखे माफ़ करे छॾे थो हुन साबिअ चयो ॿिए साबिअ त नबी जी तनूर ॿुध हक़ीक़त सदम हुज़ूर अठ नियाणियूं मुंहिंजूं मशहूर अठ पूरे में बेकुसूर पर खोले ख़बर रचार पैगंबर खां पहिरियां अपार अरब जी ॿुध तूं अखबार हुन चयो त अलाह नबीअ मूंखे त 8 धीअरूं मिलियूं हुयूं अठो मूं जीअरियूं पूरे छॾियूं भला मुंहिंजो रब मूंखे माफ़ करींदो या न करींदो हुन खां बाद चए थो उहे त सदम तां हिकिड़ी धीअ सॾण सां उहे तां ख़ुशि थींदी सॾे वेठी वञी खूह विधी अबा अबा वई अंदरि कंदी अतम तुंहिंजो गम गुबार पैगंबर खां पहिरियां पार ॿुध अरब जी तूं अखबार हुन चयो त अलाह नबी 8 धीअरूं तां मूं क़बर जे अंदरि जीअरियूं पूरियूं नोईअ खे तां मूं खूह जे अंदरि फिगाई हू त हुन खूह में अबा अबा कंदी धाऊं कंदी हुई राति ऐं ॾींहुं हुनजो तव्हां जेको धाऊं हुई मूंखे जॾहिं दिलि मथे चढ़े थियूं तॾहिं आउं बेहोश बणिजी वञा थो ऐं मुंहिंजे दिलि खे सुकून नथो अचे चौथे मुस्लिम खे ई ख़बर खणंदा हुआसूं 4 पथर अड़े चौथे जो त अलाह जा नबी असीं तां मुस्लिम जी खणंदा हुआसीं 4 पथर ईंदा सुहिणा नज़र तॾहिं हिक जी पूॼा हुई मगर ते कंदा हुआसीं तोड़ तयार पैगंबर खां पहिरियां पार ॿुध अरब जी तूं अखबार मुस्लिम जा जिन दीन मञाऊं मुल्क तिल ते तंग कयाऊं ॾाढा तिल खे दुख ॾिनाऊं अबज वञण जो तिल ॾियाऊं इजरत कयाऊं ते थी तयार पैगंबर खां पहिरियां अपार ॿुध अरब जी तूं अखबार ओ में सलमा कई ख़बर अबज में वा तूं अमल अंदर फुल लही वियो खौफ ख़तर गमत थी वियो तो अंदर वठी तिन खे वियो पोइ खार पैगंबर खां पहिरियां अपार अरब जी ॿुध तूं अखबार अहिड़ियूं जाइलतूं छॾे जिनी माण्हू ईमान आंदो तंहिंजे अरब जे कुफार तां ज़मीनूं तंग करे विधियूं
ऐं तकलीफ़ूं ॾियण लॻा त अलाह जे नबीअ वटां मुस्लमान तां हिजरत करण जूं इजाज़त घुरी त अलाह जा नबी सारो मको तां मथे नी कुफारे मका अॻु करे थो असांखे इजाज़त ॾिए असीं तव्हां पंहिंजे ईमान बचाइण ख़ातिर मुल्क छॾे करे रवाना थी वञो। अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरीं ही काफ़िलो रवानो कयो जंहिंमें अहिड़ा मर्द ऐं 4 औरतूं रवानियूं थियूं जंहिंमें अमीर उस्मान अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जमाई पाण गॾो ऐं पंहिंजे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी प्यारी धीअ बीबी रुक़या रज़ी अल्लाह ताला अन्हा पंहिंजे पीउ बीबी खदीजा रज़ी अल्लाह ताला अन्हा खां हबस वञण जी इजाज़त घुरई। हू तव्हां कंहिं दुनिया गिरीअ लाइ करे हबस विया न ते पंहिंजो वतन पंहिंजा घर बार सिर्फ़ अलाह जे दीन ख़ातिर छॾे करे रवाना थिया। पंहिंजे पीउ वटां इजाज़त मिली तॾहिं रवानी थी वई। ब्यास जे अंदरि चढ़ी अबुध वञी पहुता अबुध में कई हालूं ते कटे अलाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तां उन प्यारी धीअ जे वञण जो ऐं वतन छॾे परदेस धीअ जो तां डुख सताईंदो रहियो मके मां महबस मां ईंदल मुसाफ़िर खां ॾींहं राति पुछां कंदो हो त भला मुंहिंजी धीअ बीबी रुक़या ऐं अमीर उस्मान ॾिठा हुआ या न पोइ जॾहिं हुनजी